इंसर्ट मेन्यू जो टियों नंबर ऑप्शन इलस्ट्रेशंस है। इलस्ट्रेशंस में असां पंहिंजे डॉक्यूमेंट में पिक्चर्स, क्लिप आर्ट, शेप्स, स्मार्ट आर्ट ऐं चार्ट वग़ैरह लगाईंदा आहियूं। सब खां पहिरियों ऑप्शन पिक्चर आहे। असां पंहिंजे डॉक्यूमेंट में पिक्चर हणंदा आहियूं। माई कंप्यूटर में जिथे बि असांजी पिक्चर्स रखियल हुजनि असां उहे ॻोल्हींदासीं। फर्ज़ कयो ही पिक्चर असीं रखूं था। ये असां तस्वीर रखी। असां ही जीअं ई तस्वीर रखी आहे त असांजो जेको इंसर्ट टैब हटी वियो ऐं ऑटोमेटिकली फॉर्मेट टैब ते असां अची वियासीं जीअं टेबल में असां सां थियो हो। त पहिरीं एडजस्ट में असां हिन तस्वीर जे बारे में कुछ सेटिंग्स कंदासीं। त तस्वीर में ब्राइटनेस आणियूं। ही नॉर्मल ब्राइटनेस ते आहे। ही घट ब्राइटनेस ते थी वेंदो। जीअं जीअं माइनस ब्राइटनेस ते वेंदासीं त उहा तस्वीर असांजी ऊंधा ई थींदी वेंदी ऐं प्लस ब्राइटनेस ते वेंदासीं तमामु रोशन थी वेंदी। उन खां अलावा कंट्रास्ट, इन में चमक वग़ैरह आणण जे लाइ जहिड़े बि ऑप्शन ते रखंदासीं त असांजी उन में तस्वीर में चमक या धुंधलाइप ईंदी रहंदी। उन खां अलावा कलर, असांजो जेको तस्वीर जो आहे उनखे रीकलर करणु, वरी कलर करणु, हिन में काफ़ी ऑप्शन आहिनि। जीअं ही असांजी तस्वीर ब्लू थी वेंदी। ही असांजी सेपिया ब्लैक एंड वाइट टाइप थी वेंदी। ही सफ़ा ब्लैक एंड वाइट थी वेंदी। हिन सां थोड़ी धुंधली वॉश आउट थी वेंदी, माना धोपिजी वेंदी। हिन ऑप्शन सां बि असांजी तस्वीर जो जेको रुख अञा ई चेंज थी वेंदो। ही काफ़ी ऑप्शन हिन में अवेलेबल आहिनि जेके असां तस्वीर खे असां पंहिंजे खे कलर वग़ैरह ॾेई सघूं था। मोर वेरिएशंस में असां हितां पंहिंजे तस्वीर के कलर्स ॾेई सघूं था। जेको वणे ओड़े कलर में तस्वीर थी वेंदी। सेट ट्रांसपेरेंट कलर, जिथे क्लिक कंदासीं उहो तस्वीर जो हिस्सो ट्रांसपेरेंट थी वेंदो, यानी शफ़ाफ़ थी वेंदो। तव्हां ॾिसी रहिया आहियो। वरी असां साॻियो पंहिंजे असली तस्वीर जी शिकिल में अची वेंदासीं। ही आहे कंप्रेस पिक्चर। कंप्रेस पिक्चर जे ज़रिए असां पंहिंजे तस्वीर जी साइज़ घटाईंदा आहियूं। हाणे फर्ज़ कयो असां हिन फाइल खे सेव कयो। फाइल सेव थी वियो। हाणे इन फाइल जी असां प्रॉपर्टी ॾिसूं था त ही केतिरे वज़न जो फाइल आहे। ही 296 किलोबाइट्स जो फाइल आहे। हाणे जॾहिं असां इन खे कंप्रेस कंदासीं तस्वीर खे, ऑप्शंस मां वञी ईमेल जे लाइ 96 ppi ते रखंदासीं। पहिरीं 220 ppi ते हो। ओके कंदासीं ऐं हिन चेकबॉक्स खे बि ओके कंदासीं। अप्लाई टू सिलेक्टेड पिक्चर्स ओनली, माना ही जेके सिलेक्ट थी पई आहे उनखे अप्लाई करे ओके कयोसीं। वरी सेव कयोसीं। हाणे प्रॉपर्टी असां चेक कंदासीं। हाणे सिर्फ़ु 42.4 किलोबाइट्स थिया। पहिरीं जेके तमामु घणा हुआ हाणे हल्की थी वई असांजी जेका तस्वीर वारी फाइल।
हाणे हल्को असां फाइल खे इन करे कंदा आहियूं त जॾहिं असां ही पंहिंजो फाइल असीं इंटरनेट ते ईमेल करणु चाहींदा आहियूं त जेतिरो हल्को हूंदो ओतिरो जल्दी असांजो ईमेल थी हलियो वेंदो। उन खां हेठि चेंज पिक्चर जो ऑप्शन आहे त हिन तस्वीर जे पारां असीं ॿी का तस्वीर आणणु चाहियूं त उहा ॿी तस्वीर अची वेंदी। रीसेट पिक्चर तस्वीर खे वरी सेट करणु, माना पहिरीं वारी हालत में जीअं असां नई रखंदा आहियूं उन हिसाब सां। हीअ असांजो एडजस्ट ऑप्शन हो।